बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं है तव्हांजी मेज़बान तेरी मवाण। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा, वेझो के दुकान तो सुरहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। ऐं उन सां गॾोगॾु अगरि मच्छरनि जी ॻाल्हि अचे थी त किंग टॉक्स स्प्रे ऐं बॉडी स्प्रे असां वटि फॉर मैन जेको उन्हनि ताउन कयो आहे क्राउन, ऐं उनजा 4 फ्रेगनेंस आहिनि ऐं उन्हनि जा नाला तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदी हलां जेके उनजे फ्रेगनेंस जा नाला आहिनि एथलिक, क्लासिकल, पर्सन्स ऐं पॉइज़न। ई 4 जेके फ्रेगनेंस मौजूदु आहिनि हिन सां ताउन कयो आहे। जीअं त नाज़रीन, अॼु हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे। स्कूल्स में जेके हीअं त जेके पढ़ाई जो सिलसिलो थोरो स्टॉप थी चुको आहे क्योंकि छुटियूं वेंदियूं आहिनि। पहिरें मई खां जेके छुटियूं हूंदियूं हाणे वेकेशन्स वग़ैरह ॿारनि खे होमवर्क ॾिनो वियो हूंदो ऐं ख़ासि तौर ते जेके ॿार पंहिंजे ॻोठनि वञण जी तयारियूं कंदा हूंदा, पंहिंजी पिकनिक जो सोचंदा हूंदा ऐं पंहिंजो जेके इंजॉयमेंट करण जा प्लेसिस पंहिंजे मदर फादर सां जेके माउ पीउ सां डिस्कस कंदा हूंदा, उहो हिकिड़ी मूवमेंट अलॻि हूंदी आहे। लेकिन इन सां गॾोगॾु इंसानु पंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं एजुकेशन जो बि ख़्यालु रखे। जेतिरो होमवर्क उन्हनि खे मिले थो वेकेशन्स जो, उहो डेली हिकिड़ो पेज त उन्हनि खे ज़रूरु करणु घुरिजे। ऐं जीअं त तव्हांजो असांजो साथ हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते ईंदो हूंदो 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त अॼु असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत जेके हूंदा आहिनि महिमान मौजूदु हूंदा आहिनि। अचो त नाज़रीन, ऐं पंहिंजे पहिरें महिमान जो तव्हांखे तारीफ़ कराईंदमि। हू चेयरमैन आहिनि यूनियन काउंसिल जा, असांजा पहिरां महिमान आहिनि मोहम्मद रफ़ीक लगारी साहिबु। अस्सलाम वालेकुम। सर कीअं आहियो? तव्हांजी सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे? सुबुह जो माशाल्लाह मुस्लमान आहियूं, ज़ाहिर आहे इबादत सां उनजी सुबुह जी शुरूआत थिए थी। उन खां पोइ ज़ाहिर आहे असीं ॻोठ में रहूं था, ॿारहाड़ी जे माहौल जी तव्हांखे ख़बर ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे। निमाज़ खां फारिग थी जेके ॿार स्कूल वग़ैरह वञनि था उन्हनि जी तयारी करायूं था। उन खां पोइ जेको माल आहे पंहिंजो चौपायो माल, उन जी जांच वग़ैरह करे ऐं पोइ तयारी कयूं था ॿाहिरि निकिरण जी। ऑफिस जी तव्हां ॿुधायो यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहियां, त पोइ वरी उन जी तयारी करे पोइ वरी जेको आहे सो ऑफिस। ऐं अॼु ख़ासि मीरपुर ख़ासि तो आयो सवेरे, कीअं लॻो इहो सॼो? ॾाढो ज़बरदस्त। जिते ॻाल्हि थी पए प्रोग्राम खां अॻु में त हैदराबाद मीरपुर ख़ासि वारो जेको रोड आहे उहो ॾाढो हींअर बहितरीनु ऐं ॾाढो सुठो ठहियलु आहे। त उन सां जेको सफ़र जो हिकिड़ो अलॻि मज़ो आहे, ॾाढो बहितरीनु। ऐं जी गर्मी जी मौसम आहे पर सुबुह जो जेको वणंदड़ माहौल ऐं जेको थधी थधी वणकारीअ जे करे इन जे करे चवंदा आहिनि त इहे गुड़ टिण ऐं वण जेके हुजणु घुरिजनि। ऐं इन सां ई सुबुह जो आगाज़ असांजो सुठो थींदो आहे। ख़ासि तौर ते परिंदनि लाइ, उहे पंहिंजे उन्हनि घरनि पखियुनि लाइ जेके माना पंहिंजे घोंसलनि में निकिरंदा आहिनि, उन्हनि जी ख़ूबसूरत आवाज़। पर तव्हां सां गॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि जो बि तारीफ़ कराईंदमि। उहो बि मीरपुर ख़ासि खां आया आहिनि ऐं उहे सोशल वर्कर आहिनि। अचो त नाज़रीन, तव्हांखे तारीफ़ करायां MB कपरिया साहिबु। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। सर तव्हांजो सफ़र कीअं रहियो मीरपुर ख़ासि को त जेको तव्हां ॿई गॾु आहियो? जी जी बिल्कुलु, सफ़र असांजो साॻियो ई रहियो। जी मीरपुर ख़ासि खां हलिया आहियूं त सुबुह मेहराण जेको नालो आहे, मेहराण जी जेको आहे सो मीरपुर ख़ासि खां हैदराबाद ताईं अंबनि ऐं गुलनि ऐं जेको आहे सो मेहराण जी जेका आहे ख़ूबसूरत हवाउनि खां, थधियुनि हवाउनि खां क्रॉस करे हैदराबाद पहुतासीं। ॾाढो ज़बरदस्त आहे। सुबुह जो पंहिंजी हिकिड़ी निखार ऐं बहार आहे, सो उनखे इंजॉय कंदा पहुता आहियूं। वाह वाह, ज़बरदस्त। अगरि इंजॉयमेंट जी ॻाल्हि हले थी त असांजे इन सुबुह मेहरानगढ़ में अॼु असां वटि हिकिड़ा सुठा जेके आहिनि रागी बि मौजूदु आहिनि, सिंगर बि आहिनि। उहे पाण नवाबशाह खां इलाइक़ो सरहाड़ी खां आया आहिनि ऐं रिटायर्ड जेके आहिनि मास्टर आहिनि। अचो त तव्हांजो हुन सां तारीफ़ करायां ऐं सॼी टीम खे वेलकम ज़रूरु कंदमि। असांजा सिंगर आहिनि ग़ुलाम अली ज़रदारी साहिबु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मालिक जो एहसान। सर तव्हांजी सुबुह जो आगाज़ कीअं थींदो आहे? सुबुह जो सवेरे उथी इंशाअल्लाह ताला निमाज़ पढ़बी आहे। पहिरियां अलाह साईं जी बंदगी क़ुरान शरीफ़ जो दौर करे, तंहिंखां पोइ ॿारनि खे तयारु कबो। स्कूल वेंदा आहिनि ॿारनि ते असांजो शौक़ु आहे। पाण उस्ताद थी रहिया आहियूं त ज़ाहिर आहे तालीम जेका आहे सा हींअर तालीम सां कंप्रोमाइज़ करिणो कोन्हे। पढ़नि कॉपी करणी कान्हे। ऐं छोकिरा जेके आहिनि से माशाअल्लाह सुठनि कॉलेजनि में पढ़नि ऐं उन्हनि जो केयर करिणो पवंदो त तॾहिं हू कॉम्पिटिशन में ईंदा। सर तव्हां पाण बि उस्ताद रही चुका आहियो। अॼुकल्ह जो ॾिसो था जेको कॉपी जो जेको सिस्टम आहे उहो छो न थी रही रुकिजे? अॼु एक्चुअल वी आर रिस्पॉन्सिबल। अच्छा, असां टीचर तव्हां ॾिसो हींअर केतिरो मीडिया ते आयो त उस्ताद जेके आहिनि पकड़िया त उन्हनि कॉपी पे करे। इट इज़ नॉट गुड फॉर अस। राइट। असां सेटिस्फाई कोन आहियूं, कॉपी न थियणु खपे। ऐं छोकिरा कॉम्पिटिशन में वञनि
उन में मज़ो आहे, कॉम्पिटिशन में अचनि, फेडरल जा इम्तिहान ॾियनि, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में अचनि ऐं इंशाल्लाह ताला दे विल सक्सेस इन देयर आहे। इंशाल्लाह कापी जेका आहे सा सही सुठी शइ, सही तमामु बेकार शइ, ग़लति आहे। ठीक है ज़रूर असां इन ॻाल्हि ते न तव्हांखां ज़रूर अॻिते पुछंदासीं त सॼे पर सर तव्हां कापी ते छा चवंदव मोहम्मद रफ़ीक साहब? कापी करणु मुस्तक़बिल खे तबाह, जीअं उस्ताद ॿुधायो, मुस्तक़बिल पंहिंजे खे तबाह करण जे बराबरि आहे। कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं तबाह करिणो आहे त उन खां उन्हनि जी मुस्तक़बिल खां उनजे ॿारनि खां तालीम फुरे वठिजे ऐं कॉपी जो अणसिधी तरह मतिलबु इहो थियो त उनखां तालीम फुरे वरितीसीं, ॼाण न हूंदी। जीअं साईं जन ॿुधायो त ज़िम्मेवार उस्ताद आहिनि, पर आऊं ईअं सम्झां थो त उन में ज़ाहिर आहे उन में माइटनि जो बि वॾो किरदारु आहे, जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि जो बि वॾो किरदारु आहे। जेकॾहिं असां सभु गॾिजी इन जी जेका आहे वबा खणी आऊं इनखे चवां, इंतिहाई ख़राबी चवां, इन जे ख़िलाफ़ जेकॾहिं असां सभु गॾिजी जिदोजहद कयूं, तव्हां ॾिठो हूंदो आम अख़बारनि जो बि ज़ीनत थींदा रहंदा आहिनि अहिड़ा फोटू, त मतिलबु माइट जेके पाण आहिनि उहे बि कापी कराए रहिया हूंदा आहिनि। सही, बिल्कुलु। असां जेकॾहिं ॾिसूं त पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे मुस्तक़बिल खे असां कापी न करायूं, भली असांजो ॿारु हिकिड़े सेमेस्टर में, हिकिड़े साल में भले रहिजी वञे, पर हू जॾहिं बि इम्तिहान में अचे त हू पंहिंजी तालीम पिराए उन खां पोइ पास थिए, त असां ज़ाहिर सुठो मुस्तक़बिल हिन क़ौम खे ॾेई सघंदासीं। जेकॾहिं अहिड़े नमूने सां, ऐं हिन दफ़ा मुंहिंजे ख़्याल में तब्दीली अचे पई आस्ते आस्ते, असां सभु अवेयर थियूं पिया इन खे बिल्कुलु। ऐं सर डिस्कशन त थिए पई, मीडिया असांजे मेहरान टीवी जा जेके बि असांजे रिपोर्टर्स आहिनि, हर सेंटर्स ते वञी तव्हां ॾिसंदा हूंदो त कोई एतिरी ख़ासि तब्दीली न आई, चेंजिंग आई आहे, सिर्फ़ु कॉपी धूमधाम सां हले थी, फोटो स्टेट वारा फोटो स्टेटेड पंहिंजी मशीनूं कब्ज़े आहिनि। कपरीक साहब तव्हां हिन ते छा चवणु चाहींदव? अब सभ खां पहिरीं त आऊं मेहरान टीवी जेको तालीम जे हवाले सां मुसलसल जदोजहद कंदी रहे थी, पहिरीं त उनखे ख़राज पेश कंदासीं। मोराई साहब ऐं उनजी टीम तालीमी हफ़्ता, तालीम जे लाइ जेका जागरता फैलाई आहे, उनजो असरु आहिस्ता आहिस्ता थियणु शुरू थियो आहे। सो तालीम जे लाइ मेहरान टीवी खे जस हुजे। ऐं कापी जीअं पाण ॻाल्हि कयूं पिया त कापी कल्चर हिकिड़ी माना इहा 80s खां मुंहिंजे ख़्याल में इहा शुरू थी, उनखां बि पहिरीं खां शुरू थी आहे। सो हाणे हीअ जड़ हणी वई आहे, उन जा खोड़ सारा एलिमेंट आहिनि। मतिलबु सिर्फ़ु उस्ताद खे उनजो ॾोहारी कजे त इहो माना ज़्यादती थींदी उन सां। वालदेन सां गॾोगॾु असांजो तालीम खातो, असांजे स्कूल जो इंफ्रास्ट्रक्चर, असांजे स्कूल में बुनियादी सहूलियतूं, असांजे स्कूल में स्कीम ऑफ स्टडीज़ जंहिंखे चवंदा आहिनि, त उन क्वार्टरली जेतिरा सबक़ उस्ताद खे पढ़ाइणा आहिनि, जेतिरा मज़मून पढ़ाइणा आहिनि, आया उन ते अमल थिए थो या नथो थिए, इन सभिनीनि शयुनि खे अगरि असीं ॾिसंदासीं त पोइ असीं चवंदासीं त हा हाणे ॿार ते एतिरी महिनत थी आहे, उनजे बावजूद ही कापी छो थो करे। लेकिन असीं ॾिसूं था त स्कूलनि जो इंफ्रास्ट्रक्चर ॾाढो तबाह आहे। स्कूल जेके ॿाहिराड़ियुनि जा आहिनि, प्राइमरी स्कूल, उन्हनि में सही तरीक़े सां फर्नीचर न आहे, वॉशरूम्स जी सहूलियत न आहे, बाउंड्री वॉल जी सहूलियत न आहे, छितियूं कमज़ोर आहिनि। असीं नसल खे त उतां खणी पिया अचूं न, तयारु त उतां पिया करायूं, त मतिलबु इहे सभु सहूलियतूं ओवर क्राउडेड स्कूल आहिनि। ईअं त प्राइवेट स्कूल जा ॿार बि कॉपी कनि पिया। एग्ज़ैक्टली, मतिलबु जेको असां वटि गवर्नेंस ऐं सिंध हुकूमत खे असीं अगरि ॾिसंदासीं त तालीम खातो सिधो सो उनजे असर में अचे थो न। ज़ाहिर आहे अगरि सुठी तालीम न मिलंदी त ॿारु प्राइवेट स्कूल में वेंदो। प्राइवेट स्कूलनि जो बि हाल ॾाढो ख़राबु आहे, लेकिन असां बुनियादी तौर ते ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे करार ॾियूं था। ऐं उनखां पोइ उनजो अगरि इंफ्रास्ट्रक्चर ठीकु आहे, उनजी अगरि तालीमी सूरत हाल ते ॾाढी सुठी महिनत थियल आहे, त पोइ ॿार जेको आहे सो पोइ चऊं त हाणे ॿारु ज़िम्मेदार आहे या उस्ताद ज़िम्मेदार। सो इहे सभु एलिमेंट मिली करे ॿार खे कापी कराइनि था। ऐं मौक़े ते कापी खे स्टॉप कराए छॾणु मतिलबु समझ में नथो अचे, ॿार पोइ छा करे। असीं कोन था कापी खे हिन में असीं इनकरेज नथा कयूं, लेकिन अचानक सां मतिलबु तव्हां उन ते पूरो साल कमु था कयो। सही बिल्कुलु सही। इन ॻाल्हि ते त अञा मज़ीद थोरी कचहरी तव्हांखां ज़रूरु थींदी, पर हींअर असां वटि जेके सिंगर मौजूदु आहिनि, ग़ुलाम अली ज़रदारी साहिब, उनको पुछंदासीं हींअर असांजे सुबुह मेहरान जे आगाज़ में छा ॿुधाईंदासीं? जी जी इंशाअल्लाह।
ससे चार बंबोर कनू ओ ससे चार बंबोर कनू जन खड़ के रो मुकलाया सरत्या सहेलियां सदके हर एक नु आख सुनाया अल फिराक अशद मिनल मौत बार गवा सिर चाया वडी मोहम्मद जे होवई हुब मिलन दी त बार खिज़ा बिखलाया जंग जबल ते गाम घटा खान पुनल कोना जंग जबल गाम घटा खान पुनल कोना साह सदक सर सारा खान घटा कोना साह सदक सर सारा खान घटा जंग जबल ते गाम घटा पुनल दी पलटन जबल विचूं कई जांदी एक पुनल दी पलटन जबल विचूं कई जांदी तंबू तंबे ले लश्कर तंबू तंबे ले लश्कर ओ सरवाने साथी तंबू तंबे ले लश्कर ओ सरवाने साथी सब बतिया सब सोना मिला ब्रह्मा बाती सब बतिया सब सोना मिला ब्रह्मा बाती मुश्क अक्तर साथ वाले मुश्क अक्तर साथ वाले भर भर में मन झोला मुश्क अक्तर साथ वाले भर भर में मन झोला जंग जबल ते गाम घटा खान पुनल कोना साह सदक सिर सारा जान गटा कोला साह सदक सिर सारा जान गटा कोला जंग जबल ते गाम घटा बशीर भाले हिन संग तूर सब काले बशीर भाले हिन संग तूर सब काले सुर्खी लबा ते चमकी सुर्खी लबा ते चमकी वाच शमा ते चाले सुर्खी लबा ते चमकी वाच शमा ते चाले संग तूर सब काले सुर्खी लबा ते चमकी बात चुमा ते चाले संत मुबारक मोती मोहन पे मत वाले संत मुबारक मोती मोहन पे मत वाले हर हर हसन दिलड़ी कसन हर हर हसन दिलड़ी कसन रसबानप मैं बोला हर हर हसन दिलड़ी कसन रसबानप मैं बोला जंग जबल के काम घटा
मिर्गी मिसाल महमूद मिर्गी मिसाल महमूद भई तकदीर सच कुसदी मिर्गी मिसाल महमूद भई तकदीर सच कुसदी वञण मुनासिब मैनू गोहर खान कुसदी वञण मुनासिब मैनू गोहर खान कुसदी ताप तिखा तकलिया ताप तिखा तकलिया हुस्न मचा या होला ताप तिखा तकलिया हुस्न मचा या होला जंग जबल से काम गजा खान पुलन जंग जबल काम गजा खान पुलन साहु सकत सारा साहु सकत सारा जंग जबल से काम गजा इहो असांजो सिंध जो फोक रंग पर हींअर वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताबन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताबन कयो गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी ऐं हुन सां गॾोगॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जी मोहम्मद रफ़ी रकारी साहिब त काफ़ी ॻाल्हियूं था ॿुधो कॉपी सिस्टम जे बारे में जीअं सर चयो त अगरि बुनियादी असांजी तालीम सही हुजे त ॿारनि खे ज़रूरत न पवे पोइ इहो छो आख़िर चलो गवर्नमेंट स्कूल जो हाल हिननि सर ॿुधाए छॾियो ऐं पर जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि जिन में पेरेंट्स एॾियूं वॾियूं वॾियूं मोटियूं मोटियूं जेकी फीसिस भरनि था त पोइ बि अहिड़ी तालीम नथी मिले उन्हनि खे पोइ बि हू कॉपी कनि पिया उन ते छा चवणु चाहींदव जीअं त गुफ़्तगू पहिरीं बि थी त असांजो इहो मतिलबु हिकिड़े क़िस्म जो सिस्टम थी वियो आहे हिकिड़ो रिवाज थी वियो आहे त कॉपी कराइणी आहे त मुंहिंजी पहिरीं बि अर्ज़ु कयो त इन जो ज़िम्मेवार सिर्फ़ु उस्ताद या को मुआशिरे जो हिकिड़ो हिसो न आहे ख़ासि तरह सां उन में माइट जेके पेरेंट आहिनि उन्हनि जो बि वॾो इन में किरदारु ठहे थो त असां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे कॉपी न करायूं इन जी तरफ़ न वठी वञूं त मुंहिंजी ख़्याल में इहो ई मसइले जो सभिनी खां वधीक हल आहे ॿार नथा पढ़नि इंफ्रास्ट्रक्चर जी बि ख़राबी आहे ज़ाहिर उस्ताद तालीम बि प्रॉपर नथा ॾियनि उहो मुआशिरे सॼे खे सुधारण जी ज़रूरत आहे पर सभ खां पहिरीं त असांखे पंहिंजे ज़हन खे सुधारण जी ज़रूरत आहे असांखे बहसियत वालिदैन असांखे इहो फ़ैसिलो करणो पवंदो सोचणो पवंदो त असां हाणे पंहिंजे ॿारनि खे कॉपी न कराईंदासीं जॾहिं असां इहो फ़ैसिलो करे वरितो त इन जो मतिलबु इहो थियो त पोइ असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाईंदासीं पोइ जेके असां वटि अवेलेबल रिसोर्सिस हूंदा ज़ाहिर उतां ई उन जीअं ट्यूशन जे हू असां ख़िलाफ़ आहियूं पर जेकॾहिं उस्ताद नथा पढ़ाइनि त कॉपी करण खां बहितर आहे त वरी भले असां ट्यूशन पढ़ायूं त वरी बि ॿार खे तालीम त मिली न लामहला छो त कॉपी किथे मूं पढ़ियो चऊं त कॉपी कल्चर त पोइ ॾाढो सुठो लिखियलु त कॉपी कल्चर न आहे कॉपी क्राइम आहे सही माना में इहो कल्चर न आहे कल्चर त रिच हूंदो आहे न ॾाढो सुठो हूंदो आहे त कॉपी जेका आहे इहो हिकिड़े क़िस्म जो क्राइम आहे जॾहिं असां क्राइम लाइ पंहिंजो फ़ैसिलो करे वठंदासीं त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त पोइ असां अॻिते हली ॿारनि खे पंहिंजे मुआशिरे खे ॾिसंदे ॾिसंदे या हिकिड़ी रवायत पइजी वेंदी ऐं कॉपी बंदि थी वेंदी असां इन लाइ पुरुमीद आहियूं त शुरूआति पाण खां थियणु खपे वालिदैन खां थियणु खपे ऐं ज़ाहिर वालिदैन ई प्रेशर डेवलप कंदा न जेकॾहिं हू फ़ैसिलो करे छॾींदा त हाणे जेको अचण वारो इम्तिहान आहे उन में असांजा ॿार कॉपी न कंदा कबीर साहिब तव्हां जेको सोशल वर्कर आहियो तव्हां इन पासे कॾहिं मतिलबु ध्यानु ॾींदो या कॾहिं तव्हां सोचियो आहे त सिविल सोसाइटी कॾहिं माना इन पासे तवजो ॾींदी जेके सेंटर्स ते जेके बि आहिनि मौजूदु या वरी स्कूल्स में ई जेके इनिशियली अगरि बुनियादी उन्हनि जी सही थी वञे त उन्हनि लाइ कोई स्टेप्स खयां आहिनि हा ॾिसो ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे त सिविल सोसाइटी बि हिकिड़ो हिसो आहे समाज जो ऐं उहो पंहिंजे तरीक़े सां कोशिशि कंदो रहे मीरपुर ख़ासि जे हवाले सां थोरो अर्ज़ु कंदो हलां
त असां फोकस ई तालीम ते कयो आहे। इहो मतिलबु असांजो तालीम ते फोकस करण ऐं मेहरान टीवी जा तालीमी हफ़्ता मल्हाइण जी शुरूआति हिकिड़नि ई ॾींहंनि में थी आहे। तो मोराई साहिब जा उते विज़िट त असांखे ॿाहिराड़ियुनि जे स्कूलनि खे ॾिसण जो मौक़ो मिलियो। असां ॾिठो त हिते त ॾाढी ख़राबु हालत आहे, हिते फोकस करण जी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं फोकस कयोसीं त असांखे इलाही सारा इशूज़ अंदरि मिलिया। इन करे अॼु असीं हिन ते गुफ़्तगू कयूं था त सिर्फ़ु हिकिड़ो हिसो हिन जो ॾोहारी कोन्हे। सिविल सोसाइटी प्रेशर बिल्ड करे सघे थी, आवाज़ उथारे सघे थी, मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां गॾिजी जेको आहे उनखे एक्टिवेट करे सघे थी। तो असीं कोशिश कयूं पिया, असीं उस्तादनि सां कपिड़ी साहब ॾिसो तव्हां सभु इहे ॻाल्हियूं कई, छा हू पाण महसूसु नथा कनि सिविल सोसाइटी ते हीअ दर्द आहे, इहा अज़ाब नथो नज़र अचे थो? सिविल सोसाइटी महसूसु करे थी। सिविल सोसाइटी जे महसूसु करण सां के मसला हल नथा थियनि, लेकिन सिविल सोसाइटी एक्टिव कंदी ॿियनि इदारनि खे, ॿियनि मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे। उस्ताद यूनियन जो वॾो किरदारु आहे, तालीम खाते जो ख़ुदि वॾो किरदारु आहे, ऐं असांजा ॿिया जेके प्राइवेट स्कूल एसोसिएशन्स आहिनि उन्हनि जो वॾो किरदारु आहे। त हाणे सिविल सोसाइटी अकेले सिर त कुझु बि नथी करे सघे, लेकिन असां कोशिशि कई आहे। ऐं हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां सिविल सोसाइटी ऐं ज़िले इंतिज़ामिया मीरपुर ख़ासि में वाहिद मिसाल आहे त असां सभिनी स्कूलनि जी सर्वे कई आहे, जंहिंमें 494 अहिड़ा स्कूल निकिरी आया आहिनि जंहिंमें वॉशरूम्स न आहिनि, बाउंड्री वॉल जंहिंमें न आहे, जंहिंमें बेसिक फैसिलिटीज़ न आहिनि। त हाणे ज़ाहिर आहे सिंध में त हज़ारनि जी तइदाद में अहिड़ा स्कूल हूंदा। सो इन करे असीं कोशिशि कयूं पिया सिंध हुकूमत सां बि, वज़ीर तालीम सां बि, ऐं उते जे लोकल एडमिनिस्ट्रेशन सां बि त स्कूल बहितर थियनि, त असांजी ॿारनि जी जेका खेप उहा सुठी जेका तालीम याफ़्ता थिए। लास्ट तक़रीबन फ्यू डेज़ अगो शायदि मुंहिंजे असांजे प्रोग्राम में ई मूं ख़ुदि इंटरव्यू वठो ऐं डी ओ साहब आया मीरपुर ख़ासि जा, त उन्हनि खां मूं सवाल इहो कयो त केतिरा स्कूल्स जेके आहिनि बंदि आहिनि। उन लिटरली उन काउंटिंग उन्हनि मूंखे ॿुधाई, उन्हनि जो एतिरा स्कूल वाक़ई बंदि लॻा पिया आहिनि। त तव्हां अञा चओ था त वॉशरूम्स वग़ैरह अवेलेबल न आहिनि, हुते त स्कूल ई काफ़ी सारा बंदि आहिनि। हा, स्कूल बंदि हुजनि, समन में बंदि आहिनि, हिकिड़ो इशू न आहे न। असां चऊं था त जेके स्कूल हलनि पिया उते बुनियादी सहूलियतूं न आहिनि, ऐं जेके स्कूल हलनि पिया उते वरी ॿिया इशूज़ आहिनि। जेके शहरनि जा स्कूल आहिनि उते टीचर्स जी तइदाद घणी आहे ॿारनि जे बनिस्बत। ॿाहिराड़ियुनि में जेको आहे सो 200 ॿारनि ते हिकिड़ो टीचर वेठो आहे। त इशूज़ मतिलबु डिफरेंट आहिनि। इशूज़ में तव्हां अगरि जे पाण दाख़िल थींदासीं न त पोइ माशाअल्लाह पाण खे मतिलबु ब्रेक कोन लॻंदी, एतिरा सारा इशूज़ आहिनि। तो बिल्कुलु स्कूल बंदि आहिनि, ऐं जेके स्कूल हलनि बि पिया उन्हनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे। ओवर क्राउडेड स्कूल हलनि पिया, टीचर्स जी तइदाद घटि आहे, ॿारनि जी तइदाद वधीक आहे। शहरनि में वरी ॿियो हिसाब किताब आहे, बिल्डिंगनि जा इशूज़ आहिनि, मतिलबु इशूज़ त डिफरेंट आहिनि। पर असीं चऊं था त जेके स्कूल हलनि पिया उहो हिकिड़ो मॉडल स्कूल हुजणु घुरिजे। असीं प्राइवेट स्कूल में ॿार खे छो था मोकिलियूं? पंखो उते हले थो, उते हुनखे उस्ताद वेल ड्रेस्ड मिलनि था, ॿारनि जी हिकिड़ी यूनिफॉर्म आहे, अट्रैक्शन आहे, इन करे मोकिलियूं था न। वरी उते जेको आहे सो हुनजो होमवर्क आहे, सभु शयूं आहिनि। त इहो असांजो गवर्नमेंट स्कूल छो नथो करे सघे? सर मतिलबु सरकारी में उस्ताद वेल ड्रेस नथो अचनि? मतिलबु आउं इहो नथो चवां, लेकिन हालांकि असांजे सरकारी उस्ताद जी पघार बि तमामु घणी आहे। असांजे सरकारी उस्ताद खे जेके इंसेंटिव वधीक मिलनि था, लखनि जे हिसाब सां पघारूं आहिनि, हुते हज़ारनि में पघार आहे, ऐं 1000 बि 10,000 ताईं के सुठा स्कूल ॾियनि था मुंहिंजे ख़्याल में। लेकिन उते जो उस्ताद वेल ड्रेस अचे थो, टाइमली अचे थो, नवां आइडियाज़ यूज़ थियनि था तालीम जे लाइ। असां वटि उहो पुराणो तरीक़ो आहे। सही सर, अॼु बि मतिलबु इन ॻाल्हि ते मां फ़िलहाल त कुझु नथी चवां। हींअर बि माना जेके आहे मेहरान ते रेड पटी हले पई, त मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं बि हींअर गुज़रे पई। शिकारपुर में जेके कॉपी जी धूम लॻी पई आहे, पेपर्स आउट आहे, इहे ई त ॾिसो हाणे छा आहे। पर तव्हां सां गॾु जेके असांजे रिटायर उस्ताद बि वेठल आहिनि, उन्हनि खां पुछूं था भला सिंग को सुठो गीत ई ॿुधाए वठो। कॉपी भला जेको कॉपी जी ॻाल्हि नथा ॿुधूं त भला गीत ॿुधूं था। बिल्कुलु मोस्ट वेलकम। ॾिठा तूं ॾे में ओ ॾिठा तूं ॾे में सुखनि वारा सो
खौफ न तन खुदा जो रुलंदे कन था रोज़ मोहब्बत थन माल जी मचो कन था मौज दुनिया आए ढूंढ तके ढूंढियो कन था ढोज दुखन जदा काव का हुक्म पियो कन था को दुखन वारे देह में कन भोरा भञो भो तालिब बोला साण हू नथा लाइन लो हींड़े अंदर हवा कान रखन था कुर्ब जी मुझी दिलड़ी चोर चोराए व्या अल्लाह मुझी दिलड़ी चोर ऐ चोराए व्या सारे लोकां पेर लिका व्या मुझी दिलड़ी चोर चोराए व्या मुझी दिलड़ी चोर चोराए व्या सारे लोकां पेर लिका व्या मुझी दिलड़ी चोर सुखन छो साव सुखन माथे कीन की खुरन जो समाव बाहर बाप न कद तुम खमरा वेठो खाओ आशिक आर अंगल सान अडी के तो आओ अखियों अंदर जूं उपटे पस लालन जो लटा कदेरी जे राजन तालिब मौला मर्द थी वो अवल थी रहा धनी गाल असांखे चोरी कयूं न को फाट हणी चोरी कयूं न को फाट हणी अॼु अख हरती चोराएगा मुंहिंजी दिलड़ी चोर चोराएगा मुंहिंजी दिलड़ी चोर चोराएगा सारे लोग फेर लिखा मुझे दिलड़ी चोर वारी वाट में फसल वारी वाट में कनसूरन जो समर भली बुख भरम जी अथई सोनो एओ सफर जे सुखन में सुमी रियूं तिन बोड़े लधो नवर तालिब मौला मर्द थी वध दे रखूं कारण रब अलख सा सबोई सिर ते उठ जगो आई दोनों जे रब ते रखनी उठ जगो आई दोनों जे रब ते रखनी जो पेजे पेरी शेख ओतिए पुजे पेरी शेख छोट दिल जो दिल में छुपा मुझी दिलड़ी चोर चोराएगा मुझी दिलड़ी चोर चोराएगा सारे लोग पेर लिखा मुझी दिलड़ी चोर समय भूकत बड़ी बाजा खड़ी समय भूकत अब दिलू बड़ा मुझी दिलड़ी चोर चोराएगा मुझी दिलड़ी चोर चोराएगा सारे लोग पेर दिखाएगा मुझी दिलड़ी चोर
पलां ओ दिल में ॾियनि या दिल जो पलां दिल में ॾियनि हुक्म जो हक़ पता एदा मुंहिंजी दिलड़ी जो चोराएगा मुंहिंजी दिलड़ी चोर चोराएगा सारे लोकां पैर लिखा एदा मुंहिंजी दिलड़ी चोर तालिब मौला पत कपरे चल तालिब मौला पत कपरे मिले मालिक मुंह काटिगा एदा मुझी दिलड़ी चोर चोराएगा मुझी दिलड़ी चोर चोराएगा सारे लोग पैर लिखा एदा मुझी दिलड़ी चोर। जबरदस्त पर हींअर वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि किंग टॉक्स मशरूम जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन कार्य न वञिजो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि जेके नव रिश्तनि खे जोड़े थी ऐं सां गॾु किंग टॉक्स मच्छरनि जो स्प्रे ऐं बॉडी स्प्रे क्राउन। जी सर तव्हां सॼियूं ॻाल्हियूं सर जो काफ़ी सारियूं माना हुई त तजवीज़ूं त ही शइ अगरि सही थिए फॉर एग्ज़ाम्पल अगरि बुनियादी तालीम थी वई या असांजे जेके बि ॿियो सिस्टम्स आहे पर तव्हांजी पंहिंजी एजुकेशन कीअं रही उन वक़्त में छा कॉपी सिस्टम हुयो? न बिल्कुलु न, असांजे टाइम में बिल्कुलु कॉपी कल्चर न हो ऐं मूंखे यादि आहे मुंहिंजो वालिद जॾहिं पेपर थींदा हुआ त मूंखां पुछा कंदो हो सुभाणे छा जो पेपर आहे ऐं उनजी कहिड़ी तयारी कई आहे। हालांकि मतिलबु जेको जीअं शहर में थिए थो जीअं ट्यूशन वारो अंदाज़ हुजे या छा ईअं न हो, पर उन जे बावजूद बि मतिलबु मूंखे यादि कराईंदा हुआ, पुछंदा हुआ त फिलाणो जेको सब्जेक्ट आहे इन में तुंहिंजी तयारी केतिरी आहे। त ज़ाहिर आहे असां सम्झाईं थो, ज़ाहिर आहे मुंहिंजी एतिरी वॾी ॼमार कोन्हे, एतिरी पुराणी ॻाल्हि नथो पियो कयां, पर पोइ बि असां पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत सम्झूं था त असां इन्हनि शयुनि जो हिसो न रहियासीं ऐं उन जो रिवार्ड असांखे इहो मिलियो त हाणे असांखे शयूं सम्झण में या किथे जेको आहे आसानी थिए थी, छाकाणि जो असां पढ़ी लिखी आया आहियूं, कॉपी करे न आया आहियूं। त आउं अॼु जे नौजवाननि खे जेके हीउ प्रोग्राम ॾिसनि पिया हिन प्रोग्राम जे तवसुस सां उहो ई अर्ज़ु कंदुसि त तालीम ते ई तवजह ॾियो। भले जेकॾहिं कॉपी जो इवन मौक़ो हुजे बि तॾहिं बि अॼु जो नौजवान हिकिड़ो पंहिंजो इहो विजन ठाहे त आउं कॉपी न कंदुसि, भले मुंहिंजा मार्क्स मुंहिंजो ग्रेड भले थोरो घटि हुजे पर मूंखे इन ते फ़ख्रु हुजे त मूं कॉपी नाहे कई। कॉपी नाहे कई त इन जो ॿियो मक़सदु इहो आहे त मूं तालीम हासिल कई आहे न, कॉपी कई आहे त माना मतिलबु इहो आहे त मूं तालीम हासिल नाहे कई। तालीम हासिल नाहे कई, बाक़ी जेके डिग्रियूं आहिनि उहे त शायदि फी भरण जूं रसीदूं उनखे चयो वञे थो त पोइ इहे त उहे रसीदूं आहिनि त भई मूं फलाणी डिग्री मूं वटि आहे। तंहिंजे करे कॉपी त माना हिकिड़ो वॾो किराईम आहे न। मूंखे हिकिड़ी चीनी कहावत यादि अची वई। जी जी सर मां हिकिड़ी कॉल वठी वठां पोइ तव्हां कहावत तव्हां खां पुछां पियो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाजी छा हाल आहे? जी ठीकु अल्हम्दुलिल्लाह। जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा? सर मक़सूद खां गुड मुठूरन खां भाजी राव सर जो ॻाल्हायां। अवांखे भलीकार सब में प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा? मुझे प्रोग्राम ॾिसी पिया सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं हलनि स्कूलनि जे बारे में ऐं हीअं जेका साईं सुठी ॻाल्हि कई आहे जेका स्कूल ॿारहाड़ी जा जेके बाक़ी स्कूल आहे असांजो स्कूल 2 महीना बंदि हो, इम्तिहान बि वेझा अचण वारा ऐं तक़रीबन 400 छोकिरा आया असां वटि। पोइ हींअर हिकिड़ो टीचर आहे मास्टर आहे बसि माना शागिर्द केतिरा? जी शागिर्द केतिरा आहिनि स्कूल में? 450। 450? जी हा हिकिड़ो टीचर आहे। हिकिड़ो टीचर? जी हा हिकिड़ो तो कीअं था पढ़ायो सर 450 शागिर्दनि खे?
बाजी पहिरीं 2 महीना बंदि थी, पहिरीं 3 टीचर हुआ, 2 महीना विच में बंदि थी वियो। हाणे अहिड़ी मथां गाड़ी का 700 रुपए जी जान गवर्नमेंट जो थी वियो जो हाणे उहो बि असां हिकिड़ो टीचर माना मथां कमु कराया आहिनि, हिनखे घुरायो आहे। पोइ हींअर वेठो आहे, हाणे चवे थो ॿियो टीचर टियूं घुरायो, मूंखां छोकिरा नथा पढ़जनि। त साईं बि सुठी ॻाल्हि कई, चई बाक़ी बराड़ी स्कूलनि में बाक़ी आहे टीचर हिकिड़ो आहे, ऐं शहर जे वरी शागिर्द जे हवाले सां थी करूं था। सही, इन हवाले सां थोरो अगरि जेकॾहिं ॻाल्हि कुझु ॾाढो वधाए त सही आहे, कुझु ॻाल्हि वधे पई, दुनिया ॿुधे पई तव्हांजी। तव्हां मक़सूद हिंद में हिकिड़ो उस्ताद ऐं 400 शागिर्द आहिनि, उहे 2 महीना स्कूल बंदि रहियो। वरी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। हाणे हीअ ॾिसो छा पढ़ाईंदो उहो टाइम ॾेई न सघंदो, वेठो हूंदो बसि तालो खुल स्कूल जो, बसि चवंदो हूंदो जेको वणियो जेको पढ़णो हूंदो पढ़ो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, सही। सर, मां ख़बरुनि जो टाइम पियो थिए, मां इन खां पोइ इहा ॻाल्हि कंटिन्यू कंदमि। नाज़रीन, हीअं वक़्तु थियो आहे न्यूज़ जो। न्यूज़ खां पोइ वापसि ईंदासीं ऐं हिन प्रोग्राम सां ताबन कयो आहे गाला बिस्किट ऐं सुरहाण चांहि, किंग टॉक्स मछरनि जो स्प्रे ऐं ग्राउंड काॾे न वञिजो, सां गॾु अचो।